आप अपना नाम बताएं, कहाँ से? मोहम्मद जावेद, कराची। कराची से। ये क्या लेकर आए? ये बिल्ली लेके आए हुए हम। आप ब्रिटिश है, ये बचपन से पाली हुई, अल्लाह का शुक्र है। कहाँ से लिया आपने? मैंने सदर से खरीदी थी। कितने में खरीदी? 8,500 रुपये की। अच्छा, इसमें 1 साल और 2 महीने की है इसको। 1 साल और 2 महीने की। और अब इसके 5 बच्चे हैं। 5 बच्चे। ठीक है, इसके खाद खुराक के हवाले से आप बताएंगे? चिकन है, चिकन कलेजी है और इसके बिस्किट्स है। इधर आप इसको क्यों लेकर आए? नुमाइश में तो रखो ना, फिर रखा हुआ था, वहीं से तो आया। अभी सुबह से वहीं थे हम, अभी आए हैं। पेट के अंदर ये कि इनको पता चले लोगों को कि ये भी हम इंसानों की तरह तारीफ होती है, तो इनका भी होना चाहिए। ये भी जानवर है तो जानवर तो नहीं है ना, ये भी हमारी तरह, जैसे कि इनका भी होना चाहिए कि आगे ये भी अपनी औलाद। हाँ, आगे ये हमें तो बहुत प्यारा है, जितने अपनी औलाद से प्यार है। अभी हमें इस वक्त मुझे 50 लाख रुपए भी बोला और 1.5 लाख भी बोला। 50 लाख रुपए में 1 करोड़ में भी नहीं दूंगा। हाँ, क्योंकि अपनी औलाद हम बेचते हैं। मैंने उससे एक ही जुमला कहा, अपनी औलाद बेचोगे? तो हम तो हमारी औलाद ही है, हमारी हमें पहचानती है, हमें प्यार करती है। हमें पहचानती है, मानते हैं। हाँ, मानती भी। हम जैसे बोलते हैं ये मौआ है, घर में रहते, इसका नाम मौआ है। बोले आप ये मौआ है। यहाँ देखो क्या बोल रहे हैं। मैंने बोला हमारे बच्चे ये जानवर नहीं है, यहाँ हमारा बच्चा है ही, हमारा बच्चा है भाई। इसको पालना है। आपने बहुत अच्छा। हाँ, बहुत अच्छे तरीके से हमारे बच्चों की तरह रखा हुआ है हमने, और ये हमें प्यार भी बहुत करता है। अभी यहाँ 1.5 लाख रुपए मुझे दे रहा था, मेरा नहीं बेचना है। आपने कितने में खरीदा? 8,000 रुपए का। जब तो छोटा था ना, जब 2 महीने का था। इसके बच्चे वो आप बेचेंगे या नहीं? 9 सर, वो भी नहीं बेचेंगे। मोहम्मद असद अबड़े जो मुझे नालो है। हैदराबाद का। ही हाँ, पालो मुझे हैदराबाद जो है। जी हाँ, कुंडी नस्ल जो है, असल बेसिकली बदीन जो नस्ल है, पंहिंजो बिना टिकन वारो फुल कारो कुंडी नस्ल जो सान है। जी हाँ, खीर जी पैदावार हिन नस्ल जे खीर जी पैदावार तमामु घणी सुठी हूंदी आहे, इन करे ही मशहूरु आहिनि। ही सिंध जा नायाब नस्ल आहिनि जेके चंद वञी रहिया आहिनि। बाक़ी को नस्लनि में जी हाँ बिल्कुल न खपाइण जो कोन्हे, शौक़ु आहे, शौक़ु सां पालियल आहे। जी हाँ, क़ीमत असां त 50 लाख घुरी, पण लॻाइण वारा लॻाइनि पिया। हीउ दलियो खाईंदो आहे, फीड खाईंदो आहे, ऐं पंहिंजो ॿियो जेको राशन आम जानवर खाईंदा आहिनि, साओ गाह, बिल्कुलु साओ गाह, ॿ वग़ैरह, जी हाँ, खड़ वग़ैरह हर शइ। जी हाँ, थूअर चूरी खाराईंदा आहियूं असां हिनखे। 3 टाइम, तक़रीबन 3 टाइम। जी हाँ, हिन जो आवरो ख़ाली कोन हूंदो जीअं हींअर आहे। जी हाँ, पाणी तक़रीबन 2 टाइम पीअंदो आहे। जी हाँ, खुलियल आहे, मेन सां गॾु आहे। जी हाँ, जी हाँ, सान आहे। फौजी सिकंदर राम ॻोठ रणपारियो थर पारकर तालका नगर पारकर खां आया हुआसीं शकाफ़ती मेले में। इहो असांजा ऊठ आहिनि देसी डाटी नस्ल जा। हिननि जी ख़ासियत इहा आहे, हिननि ते सवारी कंदा आहियूं, शौक़िया तौरु घुमाईंदा आहियूं, सवारनि ते चढ़ंदा आहिनि। बाक़ी हूं ॿार बि असीं खणंदा आहियूं हिन ते। वज़न त ईअं ई त हिन ते जेको आहे मथे लोड करे 15 मण खणी सघूं था। बाक़ी हिननि जे पोयां गाॾियूं बि हलाईंदा आहिनि। खाधो पीतो इहे गुवाहाटी आहे, बाजरा आहे, तिर आहे, गेह मखण ॾींदा आहियूं हुननि खे। साओ गाह हिननि खे असीं कोन ॾींदा आहियूं, इहे सवारी वारा आहिनि, हीअ शौक़िया ख़ातिर रखियल आहिनि। हिननि खे सिर्फ़ु सुको गाह ऐं हीअ बाजर, तिर, गेह मखण ऐं चारो आहे। ताक़त मखण खे ताक़त जे लाइ।
मखण खे ॾींदासीं पेट कोन हूंदो वॾो पुटु भॼण में लारायूं कोन पुटु भॼाईंदा आहियूं पोइ हुन टाइम गे मखण ॾींदा आहियूं पेट खणी वेंदो ॿार थियनि था उहो केतिरे हफ़्ते मां पेट केतिरे हफ़्ते पेट त माना इहो साल कटी वेंदी आहे मादी जेका उठ हूंदी आहे साल 12 महीना 12-13 महीना उहे जेके उथण वारा आहिनि उन्हनि वटि हूंदो आहे असां वटि न रही आहे न असां वटि नर शौक़िया रखंदा आहियूं पर असांखे इहा ई ख़बर आहे शौक़िया रखूं था मादी जॾहिं का पेट थींदो आहे 12 महीना कढंदी आहे को 12 महीना कढंदी आहे को 13 महीना कढंदी आहे सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन